नाज़रीन अस्सलाम वालेकुम। सोना कोटिया वेंदे हिननि जबलनि जे विच में असांजी गाॾी हेठि बीठी आहे। असां जबल ते चढ़ी आया आहियूं जो असांजे गाॾी पंचर थी पई आहे। फ़क़ीर अली गौर शेख, फ़क़ीर नज़र मोहम्मद शेख, फ़क़ीर गुलाम नबी जमाली हिते वेठा आहियूं। जेकर ॾाढो ईअं यादगीर जो तस्वर भरियूं था पिया इहे गाॾियूं। दुआ त वीडियो त देरि अपलोड कंदासीं न, हाली त अञा जेकॾहिं तूं का नात ॿुधाए त पोइ मां तुंहिंजी रिकॉर्डिंग कयां। मिड़े के ॿ मिसरा वधीक न। सब गॾिजी करे पढ़ो। साते इश्क मोहब्बत जी इनायत कई त हैदर कई बो असाते। इश्क मोहब्बत जी इनायत कई त ओ हिणन सां मिठी हर हर वो हिणन सां वो हिमायत कई त हैदर कई ओ असां ते। इश्क मोहब्बत इनायत कई त हैदर कई वो असां ते। इश्क वो पढ़ो सलवात लख वारी संभारे सिक मां सैयद ते। पढ़ो सलवात वो संभारे सिक मां सैयद ते। हौली शाह नजफ़ खां हिते शफ़ात कई तो हैदर कई वो असां ते। इश्क मोहब्बत इनायत कई त हैदर कई वो असां ते। इश्क मोहब्बत या अली मदद।